नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त पीपी यूथ विंग जे नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि तालका कंडियारो सदर फराज खान ॾैराज, तालका जनरल सेक्रेटरी आसिफ अली, खावड़ सिटी अॻुवण वहीद घांगरो नेशनल प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपी शहीदनि जी पार्टी जंहिं सदाईं बिना फ़र्क़ जे आवाम जी ख़िदमत कई है। पीपी आवाम जे दिलनि ते राज कंदड़ पार्टी है। पीपी ख़िलाफ़ केतिरियूं ई साज़िशूं थियूं आहिनि, पर पीपी हिननि साज़िशनि खे नाकाम बणायो है। पीपी जे दौर में सिंध जे हज़ारे बेरोज़गार नौजवान के रोज़गार मिलो है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पूरी क़यादत बेहतरीन कम करे रही है। एमक्यूएम के जवाब ॾियण लाइ पीपी पारां 4 अक्टूबर ते कराची में रैली कढण जो ऐलान कयो वियो है। इन रैली में भरपूर नमूने शिरकत कई वेंदी। असां पीपी क़यादत जावेद नायाब लिगारी, ज़िया अल हसन लंजार, फेरोज़ जमाली, गंज़फर अली राजपर, मसवर राजपर जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असां ते इत्मीनान कंदे असांखे पीपी यूथ विंग तालका कंडियारो जो उहिदेदार चूंडियो है। असांजी कोशिश हूंदी त तंज़ीम जो कम तेज़ी से जारी रखंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।